अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो तव्हां सब ठीक हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु तव्हांजी यादो पेश कंदासीं वताए फ़क़ीर जी ॻाल्हि, धणीअ जी यादि। हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर केॾांहुं वियो पिए ऐं वाट सां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदे पिए वियो। परियां के माण्हू पिए आया से फ़क़ीर जे वेझो पहुता त हिननि संदसि ज़िक्र ॿुधी सम्झो त ही को दरवेश आहे। उन्हनि मां हिकु शख़्स खीसे मां रुपयो कढी फ़क़ीर खे ॾिनो। फ़क़ीर रुपयो वठी रखियो खीसे में ऐं पंहिंजी त्रिंग में ओचितो अची दिलि में ख़्यालु थियुसि त हिन रुपये जो अनु वठां या माउ लाइ जुती ऐं कपिड़ा ऐं अची ॻणतीअ वरायसि। कंहिं घड़ी सोचियाईं त हिन रुपये त मूंखां अलाह जो नालो ई वेसारे छॾियो, सो रुपयो खीसे मां कढी उछले छॾियईं ऐं चवणु लॻो, हिन हिकु रुपये मूंखे हेॾनि वसवसनि में खणी विधो त पोइ जिन वटि अणमई दौलत आहे से कीअं कंदा हूंदा।